हिक ॿी अहम ख़बर अवांखे ॾियूं। सिंध सरकार कराची समेत सॼे सिंध जे सरकारी तोड़े ख़ानगी यूनिवर्सिटियुनि में फील्ड रिलीफ कैंपूं क़ाइम करण जी हिदायत करे छॾी आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू सिंध जे 27 खां मथे सरकारी ऐं ख़ानगी यूनिवर्सिटियुनि खे ख़त उमाणे छॾियो आहे। सरकारी ऐं ख़ानगी यूनिवर्सिटियूं ॿोॾि मुतासिरनि लाइ इमदादी मुहिम शुरू कनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि तोड़े शागिर्दनि पारां फंड, कपिड़ा ऐं खाधो गॾु कयो पियो वञे। ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। इस्माइल राहू चयो आहे त ॾुखिये वक़्त में मुतासिर भेनरुनि ऐं भाइरनि सां गॾु बीहण असां सभिनी जो क़ौमी फ़र्ज़ु आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध सरकार कराची समेत सॼे सिंध जे सरकारी तोड़े ख़ानगी यूनिवर्सिटियुनि में फील्ड रिलीफ कैंपूं क़ाइम करण जी हिदायत करे छॾी आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू सिंध जे 27 खां मथे सरकारी ऐं ख़ानगी यूनिवर्सिटियुनि खे ख़त उमाणे छॾियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सरकारी ऐं ख़ानगी यूनिवर्सिटियूं ॿोॾि मुतासिरनि लाइ इमदादी मुहिम शुरू कनि। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध यूनिवर्सिटीअ जे उस्तादनि तोड़े शागिर्दनि पारां फंड, कपिड़ा ऐं खाधो गॾु कयो पियो वञे। जी नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया। इस्माइल राहू चयो आहे त ॾुखिये वक़्त में मुतासिर भेनरुनि भाइरनि सां गॾु बीहण असां सभिनी जो क़ौमी फ़र्ज़ु आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध सरकार कराची समेत सॼे सिंध जे सरकारी तोड़े ख़ानगी यूनिवर्सिटियुनि में फील्ड रिलीफ कैंपूं क़ाइम करण जी हिदायत करे छॾियूं आहिनि। जी नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया। सिंध सरकार कराची समेत सॼे सिंध जे सरकारी तोड़े ख़ानगी यूनिवर्सिटियुनि में फ्लड रिलीफ कैंपूं क़ाइम करण जी हिदायत करे छॾी आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू सिंध जे 27 खां मथे सरकारी ऐं ख़ानगी यूनिवर्सिटियुनि खे ख़त उमाणे छॾियो आहे। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। सरकारी ऐं ख़ानगी यूनिवर्सिटियूं ॿोॾि मुतासिरनि लाइ इमदादी मुहिम शुरू कनि।